जहर जिंदगी आखिर तव्हांजे दिमाग में कहिड़ी चर्बी भरियल आहे? रोज़ रोज़ को न को तव्हांजी तव्हां खयूं बीठो आहे। अॼु त तव्हां हद करे छॾी आहे। धनार मुंहिंजो, मेंह मुंहिंजी, ज़मीन मुंहिंजी, फसल मुंहिंजो, हाणे तव्हां मुंहिंजे धनार खे सुॼाए रखियो आहे। सुॼायो किथे आहे बाबा? जेकॾहिं सुॼायूं था न त तव्हां थोरे खणी अचिया। ख़ामोश। मूंखे रमू ॿुधाए पियो त मैं अञा फसल में पई कोन हुई, पोइ बि हुनखे पादर आयव। बतार मैं बेल न कई तॾहिं हिननि खे पादर आया आहिनि न। तुंहिंजो मक़सदु छा आहे? रईस वॾा फसल खे बचाइण जे लाइ हा न था। हा रईस वॾा, जेकॾहिं फसल में पए हा ऐं ज़्यान बि थिए हा पोइ पादर खाया त कहिड़ो फ़ाइदो? इन करे अॻु में ई पादर हणी छॾियासीं, ज़्यान बि न थिए ऐं फसल बि बचे। फसल मुंहिंजो आहे, ज़्यान थींदो त उहो बि मुंहिंजो थींदो न। बतार हूं त वॾो बाबू आहे, पर फसल जेकॾहिं बेल थींदो अंदर त सड़ंदो न। हा न बाबा साईं, पोखियूं बि त असां आहे न। मां मञा थो त फसल ते तव्हांजी महिनत थियल आहे, पर दरगुज़र करण जी तव्हां में ॿूटी कोन्हे। अॼु मां तव्हांखे छॾियां थो, पर जे ॿीहर का अहिड़ी ग़लती कयव न त तव्हांजे पुठीअ ते खल न हूंदी। बतार अॼु तव्हां ॾे दां आई आहे, ग़लती थी आहे, ॿीहर तव्हां ॾे दां न ईंदी। ॿई हथ ॿधी रमुअ खां माफ़ी घुरो। हा गुरु तूं अबो ई वॾो ई तूं चवंदे छो न माफ़ वेठा रमो 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 ही हथ हथ ॿधाए थो यार, माफ़ कर। हथ 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 ॾिस, हथ हथ माफ़ कर साईं। मां बतार तूं चएसि न। बोतार बाबा ई माफ़ी घुरनि पिया या धमकियूं पिया ॾियनि? छा था कनि? बाबा ॾाढ़ी ते हथ घुमाए चवनि था रुक ॿाहिरि निकिर। ईअं कोन मुड़ंदा। तूं लठ खणी आ, अॼु मां लठ सां हिननि जी पुठीअ तां खल थो लाहियां। हा हा रमो वञ वञ लठ खणी आ। ठहियो ठहियो हाणे बस। मां चवां थो मूंखे होश मां न कढो। बोतार बाबा मूं बि हिननि खे माफ़ कयो, तव्हां बि हिननि खे माफ़ कयो बाबा, माफ़ कयो। आख़िरी दफ़ो मां तव्हांखे चवां थो त मुड़ी वञो। जेकॾहिं ॿीहर मूं वटि दां आई न, अहिड़ो अशर कंदुसि जो सॼी ज़िंदगी यादि रखंदो। हा मटको रथो पर इज्जत बची। खैर हल हल पेट रह। हलिया 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 हलिया। आख़िर मां हिननि खे सुधारियां की? वॾा बेवकूफ़। मूंखे त का ॻाल्हि सम्झ में ई नथी अचे। सरकार असां हालात जी पूरी जांच करे आया आहियूं। त पोइ ॿुधा, तूं घणो वक़्तु किथे गुज़ारे थो ऐं किथे किथे कंहिं वटि वञी वेहे थो? ॿार घटि निकिरंदो आहे, घणो पंहिंजी उताक ते वक़्तु गुज़ारंदो आहे। हिन जो मक़सदु त गिदड़ पंहिंजी घुर छॾे ई नथो। सरकार जेको क़दम खणो सोची सम्झी खणो। जॾहिं नांग ज़ख़्मी थींदो आहे त पहिरियां खां वधीक ख़तरनाक थी वेंदो आहे। पर कमाल खान वो कारीगर नांग आहे जेको कॾहिं पंहिंजो वेर न आहे विसारींदो। असांजो सिर्फ़ कुर्बान आहे, हुकुम कयो छा कयूं साईं? हिन कम लाइ तव्हांखे तकलीफ़ न ॾींदुसि जेसि ताईं मां हलार खान जो पंहिंजे हथनि सां साह न कढंदुसि, तेसी ताईं त हिन दिलि खे बि सुकून कोन मिलंदो। तव्हां सभई परे बि तमाशो ॾिसिजो। इहा ख़बर त हलार खान खे तॾहिं पवंदी जॾहिं ज़मीन हुनजे पेरनि जे हेठां खिसकाए वठंदुसि। छो त कमाल खान उहो कारीगर नांग आहे जेको कॾहिं पंहिंजो वेर न आहे विसारींदो, कॾहिं बि न। हलार खान इहा ॻाल्हि अञा ताईं समझ न आई आहे, कमाल खान ख़ामोश छो आहे? इहो कमाल खान मूंसां सौ सिधो कॾहिं बि कोन विढ़ंदो। मुंहिंजे पोयां खॾूं ज़रूरु खोटींदो ऐं इहो सोचींदो त हिन खॾ में मूंखे को ॿियो धिको ॾे। गफ़ार खान उनखे रोके छॾियो हूंदो, थी सघे थो वो मुड़ी बि वञे। न असगर न, भुलियो आहे। इहो कमाल खान पलान करण खां सवाइ मुड़ंदो कोन। हू ज़हर जो वटो त पी सघे थो, पर मूंखे माफ़ करण लाइ उनखे ज़हर जे वटे खां बि वधीक मुश्किल लॻंदो। उन करे कुझु बि थिए इहो कमाल खान पलान ज़रूर कंदो। हाणे ॾिसणो इहो आहे त इहो कमाल खान मूंसां सिधो थो विड़े या पुठीअ पोयों
कुत्ते वारो चक थो हणे। कमाल खान खे साम्हूं वेहण जी साह पी न आहे हलार खान। दुश्मन वो भलो जेको हकल करे सीने ते वार करे, पुठी पोयां कुत्ते वारो चको हणे उनको मौला बचाए हेबत। थी सघे थो त कमाल खान तव्हां सां जहिड़ो न करे, पर को अहिड़ो इल्ज़ाम हणी बदनाम करण जी तव्हांखे कोशिश ज़रूर कंदो। असगर मूंखे बदनाम करण जे लाइ लख कोशिश करे, पर मुंहिंजो किरदार साफ़ आ त पोइ कमाल खान जे कूड़नि इल्ज़ामनि ते केरु एतबार कंदो? उनखे जेका बि कोशिश करणी आहे न करण ॾियोसि। जॾहिं बि इहो कमाल खान मुंहिंजे साम्हूं आयो, इन्हीअ कमाल खान खे अहिड़ो त मुंहुं वारो मोचड़ो हणंदोसांसि जो पूरी दुनिया ॾिसंदी। ये शानी पुट ये अंदरा टॉल त खणी आ, हथ मुंह गा। इहा फोकी बीठी आ, ॾिसीस तो शिकिल। या कान खणी ईंदई ऐं पाण खणी थी अचां। छा थियो अम्मा शानी, छो नाराज बीठी आ? बाबा मूंखां न पुछ। बाबा फूकी इन लाइ वधे थी, चए थी त मूंखे टच मोबाइल वठी ॾियो। भल फूकी वधी रहे, मोबाइल न वठी ॾिजोसि। तू मोबाइल खणी थो वती, बाक़ी मां न खणा। ही त मां छोकरो आ, छोकरो। अम्मा मीरा त छोकरो न आहे न, पो उहा मोबाइल खणी थी वते। इन छोरी मीरा के मोबाइल जे करे गुलाम रोज कुटेस थो, पर छोरी मुड़े ही कान थी। मोबाइल भले न वठी ॾियो, पर घर जो कम भी मुंहिंजो ठुठियो कंदो। केड़ो घर जो कम आ? ए टिन वेलन जी मानी त अम्मा ही पचाए ॾींदी। सुभाणे घर जा कपड़ा धोइणा आहिनि, बाबा खे चओ त तोखे धोई ॾे। भाई खणी मोबाइल वठी ॾीस। ना बाबा ना, का ज़रूरत कोने मोबाइल वठण जी। मोबाइल वठंदी त ॻोठ जे छोरन सां ॻाल्हाईंदी, पोइ गिला थी पवंदी। ना आहे ज़रूरत मोबाइल जी। अदा पहिरियां इहो त ॿुधाए, तोसां कहिड़ियूं कहिड़ियूं छोकिरियूं ॻाल्हाइनि थियूं जो तूं असां छोकिरियुनि जे मथां इल्ज़ाम तो हणी? सभु ॻाल्हाइनि तूं, सभु चई त नाला ॿुधाए। बस बा बस तूं तो चुप कर न। हां कुछ फजीलत कर, पर न्याणियुनि जा नाला कोन खणबा आहिनि। खणी इनके मोबाइल कोन वठी ॾींदासीं बस न। पो कम करे मुंहिंजो ठुठियो। ये शानी ॿुध त। बाबा ये फूकजी वई, हाणे कंहिंजी कोन ॿुधंदी। भल फूकजे, मोबाइल वठण जी इजाज़त न ॾिजांइसि। मां अजदा बाबा खे धिको ॾिनो ऐं मूंखे बि ॾाढो मारियो आहे। अम्मा मूंखे दुख पंहिंजी मार जो न आहे, मूंखे दुख इन ॻाल्हि जो आहे जो अदा बाबा खे धिको न ॾे। ॾाही थी अम्मा, ॾाही थी। इन ॾाइण सां असां न पुॼी सघंदासीं। इहो निभागो असांजे चए चवण खां निकिरी वियो आहे, इन माईअ जे चवण ते आहे। चाची मुंहिंजो नालो न वठो, ही वेठो आहे न, हिन खे भली कोई छॾियो, मां कुझु कोन चवंदसि। बाक़ी तव्हां पंहिंजे झेड़े जे विच में न मुंहिंजो नालो न वठंदा कयो। जेकॾहिं छोरो कौण जहिड़ो हुजे हा न त कॾो को कोई छॾे हा, पर हिन वक़्तु असांजी काती आहे छोरी जे हथ में। असांजा हाल त हीणा लॻा पिया आहिनि, कमज़ोर लॻा पिया आहिनि। न करे पियो निभागो चोरो असां ते ज़ुल्म करे। बाबा मूंखे इहो त ॿुधाए, कहिड़ियूं मां तोखे बंदूकूं हयूं न जो ज़ुल्म जी तो ॻाल्हि करी? छा कयो त अॼु मथो ज़ुल्म मां? इहो जेको पीउ खे अधु मुंहुं करे कुटियो अथई, न्याणीअ खे बेगुनाह मारियो अथई, इहो ज़ुल्म न आहे त छा आहे? मीरा खे पंहिंजे वात पादर हणाया आहिनि। वात हणंदी त पादर खाईंदी न। मुंहिंजी बक त तोखे चङी तरह ॿुधण में अचे थी। बाक़ी जेका भॼाई सॼो ॾींहुं बड़बड़ कंदी आहे, उन महिल बोड़ो थी वेंदो आहे। मां पढ़ियल आहियां, तॾहिं बि अञा ताईं मां मोबाइल न आहे वरिती। तूं कुंवारी थी बि सॼी राति फोन कन ते रखी वेठी आहीं, पोइ तोखे छा अञा गुलाम छॾे ॾींदो? जंहिं महिल ॾिस त मोबाइल जो तानो पई थी हणी, अंदर में सड़ी कोयलो थी वई आहे। मां चवाई तो बस कर, एतिरा पादर हया त माए कोई बि नथी मिले। बात तो हणंदी त वरी पादर हणंदो साए। निभागा शर्म कर कुछ। और न्याणी भीड़ सां तो मातड़ी, ये मेहमान आहे, अॼु हिन घर में आहे, सुभाणे पंहिंजे घर हली वेंदी। चंडा अरे कुछ त एहसास कर।
भागा ज़ाल जे चवण ते अची घर में सुख पिटाए छॾिया थी। साल जो चमचो बणजी रहे चमचो। भेण जी मां जी पी जी बदुआ को ड्रिंग पाजी क़यामत कारी न कर। अदी घोट कुआर के चाहे कोन ॾिनी दिया ॾींहुं तकंदा वेठा तेसी ताईं वॾा चप चटन न असांजे चप चटण खे छॾे ॾियो। इहो ॿुधायो रेस छा चयो? बाबा उतार चयो त तुंहिंजे पीउ जी ॿी शादी था कराई ऐं पंहिंजी माउ खां पुछ त छा पीउ जी ॿी शादी करण जी इजाज़त ॾींदसि। पोइ हाणे ॾे हाल हवाल छा सलाह ॾेई? न न हिन उम्र में हिन पोड़े खे शादी करण जी इजाज़त ॾींदसि छा? अदा हे प्याला त खणी दे। ओदा शादी जो बुद्धि बाबा बसुल ॾंद पियो थो कढे। खेरी खेरी छोरा था फदा कन तू वरी सच दी समझी हलाए छा? था फदा क्यों बाकी तुझे दिल में देखे ये कुल दा फुटला दा खबर नथी पए। अचे चाहे घोट कुआर चाहे पियो बिड़ो न। हाणे असांजी ये उम्र आ घोट कुआर थियण। ॾिसण जा कम बा सच में हालात हो जाने जेकॾहिं तव्हां सुखी पाउडर ऐं लालड़ी हणो न त सफ़ा घोट कुआर लॻंदो घोट कुआर। हा इहा ॻाल्हि आहे। हाणे बस कर छॾ हिन ॻाल्हि खे। तूं इहो ॿुधा त रेस छा चयो? अबा ॿ टे दड़का ॾेई हथ गॾे चॾी ॿियो छा चवंदो? पादर खाई मोटो हा त पांच सिधरो हा नको बाबा। पादर न लॻन खणी असां पंहिंजी खल लहराए छॾियो। स्वर्गाला सिधी आयूं अरदा ऐं रहंदासीं। हा अरदा आयूंसीं पादर पुछनि था पुट। ओ बा जेतिरा पादर असांखे लॻन हा न ओतिरा वरी रमू के हणी छॾियूं आहे हिसाब बराबर। बाक़ी अबा सुधरण खां त तव्हां कसम खणी छॾियो आहे। अमां सुधरियल आहियूं वॾी बारू कयूं पिया घर हलायूं था ॿियो भला छा कयूं? अड़े ये झेड़ा झटा छॾियो न त कंहिं वॾी मुसीबत में वञी फासंदो। तुंहिंजी दुआ खपे हिन ॻोठ में को अहिड़ो मुड़ुसु माण्हू अञा पैदा ई न आहे थियो जेको असांखे कंहिं ॾचे में फासाए छॾे। उहो त असांजा फासी आहे न चवंदा आहिनि त अलाह करी असांजे मुंहुं न पवंदी। इहो लुकमान इन्हनि डॉक्टरनि सां गॾु डंडा बाटा बि खयूं हलो। छो दा? छो के छॾ जेको चवां थो न उहो कयो। अदा वॾा सम्झा थो त इन चरन खे सटको ईंदो। अजायो झेड़े करण जी ज़रूरत नाहे। मथो ख़राब न थई कुझु कोन थो थिए। लाहूती डंडो धक सां चरा चट हली ज़मीन ते कमु कयो ऐं इन्हनि डंडनि बाटनि खे साइड ते लिकाए रखो। जी अदा हलूं था लुकमान। हा हलूं था। मूंखे जी तव्हां में शेर थो लॻे का न का मुसीबत ज़रूर पैदा कंदो। भाई तोखे रोज़ इहो पिटको हूंदो आहे कुझु बि न थींदो। केॾा सकून सां वेठा आहियूं। तूं परेशान न थी भॼई कुझु बि कोन थींदो। तव्हां छॾो इन वज़ीरां खे हलण जी कयो वञो ज़मीन ते हलो। ठीकु आहे अदा भाई अदीअ खे चइजांइ टाइम ते मानी खणी अचे बुख था मरी वञो। जी जी अदा हले अदा। सही ॿुधायो ठा रबन वारनि सां का मुंहुं मारी थी आहे छा? अधे लुकमान खे ज़मीन तां बेइज़्तो करे तड़े कढियऊं तब बि मां चुप रहियुसि। हाणे वरी निभागा चवनि था त ओठे खे लेटाईंदासीं। ओठो घटि आहे छा? जेकॾहिं मूंखे अकेलो ॾिसी करे काथे लेटायऊं त मां ॻोठ में कंध खणी घुमण जहिड़ो रांदुसि। तूं ॿुधा छा चवंदा ॻोठ वारा त टूट टूट छोरनि ओठे खे लेटायो कंध खणी घुमण जहिड़ो बि न रांदुसि। तूं छा तो समझी उन्हनि चेरनि खे कुटींदो त उहे मुड़ी वेंदा अञा बि होश मां निकिरी वेंदा। ओठा तूं सियाणो माण्हू थी करे अहिड़ियूं ॻाल्हियूं तूं करे पोइ भला उन्हनि चरनि ते कहिड़ी मयार? वज़ीरा अहिड़नि घणनि चरनि खे मां सियाणो करे छॾियो। हाणे लॻे थो त इन्हनि खे सियाणो करणो ई पवंदो न त गिची में पइजी वेंदा। ग़लती पियो करी चरनि खे चुंगू न ॾे। ओठे जे सोट जे अॻियां चङनि भलनि जा दिमाग़ टकराइजी वेंदा आहिनि। पोइ इन्हनि चरनि जी वरी कहिड़ी मजाल आहे जो असां सां टक्कर वठनि। हे मोबाइल तुंहिंजी आहे? ज़ाहिरा मुंहिंजे हथ में आहे त मुंहिंजी बि हूंदी। ॾेखार त सही। हे तूं घणे में वरिती आहे? 25,000 में। 25,000? हे त महांगी आहे। मां बि वठंदमि 12,000 गॾु कया आहिनि बाक़ी 3,000 हथ कयां पोइ मूंखे बि वठी आणे। ही मोबाइल तोखे ॾियां? हा पर एतिरा पैसा न आहिनि मूं वटि। पैसा तोखां केरु कम वक्त घुरे थो? हा मुफ्त में ॾींदे? हा पठाणी मुफ्त में ॾींदो साईं। सच्ची? हा पर इहो
इहो हाँ इहो छा ॻाल्हि कर न। पोइ तूं मूंसां संगत रखंदी। ओ तूं मूंखे मोबाइल ॾींदे त मां तोसां संगत रखां। 25,000 जी आहे। पठाणी एतिरी वयल आहे जो 25,000 जे मोबाइल ते तोसां संगत रखंदी। तोखे ख़बर न आहे त मां रबन ऐं राणे जी भेण आहियां। मूं साम्हूं वॾे वात मां ॻाल्हाई न त चीरे छॾंदी सही। वॾो आयो आहे मोबाइल ते पठाणी सां संगत रखंदो। वालेकुम अस्सलाम। ख़बर हालार खान जेको असां लंबर खेड़ियो हुयो उहो गफ़ार खान जे हारनि पाणी छॾे ॿोड़े छॾियो। असगर तोखे छा थो लॻे राति इत्तफ़ाक़ सां पाणी टुटरो हो या कंहिं ॿोड़ियो हो? इत्तफ़ाक़ न आहे, हथ सां ई ॿोड़ियो वियो आहे। रईस गफ़ार खान त ईअं नथो करे सघे। बाक़ी इहा छछोराइप टरड़ाइप इन शैतान कमाल खान कई हूंदी। ज़मीन फसल खां त वई न, हाणे छा थींदो हालार खान? वणुनि जी मुंद बि हली वेंदी। असगर हाणे हिकिड़ो कमु कर, ज़मीन खे हर ॾियारे जूअर पोखाए छॾ, माल जे लाइ गाहु थी पवंदो। गाह त कंदासीं, पर जेको हिरियो आहे उहो कोन मुणंदो, का न का खैस ज़रूर कंदो। असगर शाम ताईं मूंखे इहा जांच करे त ॿुधाए असां वारी वाहीअ ते कंहिं जो राति जो पाणीअ जो वारो हो? हिकु वारो त रबन वारनि जो हुयो, पोयां वारो कांजो हुयो, इहा जांच करणी पवंदी। रबन ऐं राणे वारा बेवकूफ़ ज़रूर आहिनि, पर मूंसां इहा छछोराइप कॾहिं बि कोन कंदा। इन खां पोइ कांजो वारो हुयो, इहा ख़बर उन्हनि खां ई पवंदी। हाणे तूं हल वाड़े ते वञी माल खे गाहु ॾे ऐं मां वञा थो रबन वारनि ॾे, उन्हनि खां पूरी तफ़सील वठी वापसि थो अचां। ख़बर त पए कहिड़ो शैतान सामाणियो आहे जो वते तो शैतानगिरियूं कंदो। ही आहियां मां, ही आहे देगड़ी ऐं ही असांजी चांहि पची रही आहे। अमा मां वञा थी कम ते, हरू भरू कंहिंसां न ॻाल्हाइजांइ, वरी कुटनी न तोखे। छोरी जा चप त सिबियल आहिनि न, हे ॻाल्हाईंदी किथे आहे? अमा 2 पैरनि जी मानी पी के करे ॾिजांइ, मतां मूंखे अचण में देरि लॻी वञे। अॼु मूंखे खट वाणण लाइ मिली आहे, मानी उतां खाई वेंदुसि। बाक़ी घर में आहे मीरा अकेली, तूं उनजो उल्को न करो, पाण पचाए खाई वठंदी। पर अमा घर जो सॼो सामान त ख़तम थी वियो आहे। अटो हुजे न हुजे, पर इहा चोरी टच मोबाइल ज़रूर खणंदी। अॼु मां वॾे ॾींहं खां 200-300 वठी ईंदसि, पोइ उन में घर जो सामान वठी ईंदमि। अम्मा ऐं अबो बुखनि ते सुकी विया आहिनि, पोइ बि सही छोरी टच मोबाइल खां मुड़ंदी कोन, ज़रूर हलाईंदी। बुख मरूं त भले मरूं, पर तोखां अटो पिनण जे लाइ कोन ईंदासीं। मां वरी केड़ो तुंहिंजे लाइ उफराटा पचाए वेठी आहियां। जेका पाण सुकी मानी पाणीअ में ॿोड़े खाईंदी आहे, उहा वरी ॿियनि खे पराठा पचाए खाराईंदी। सदको बाबा ॿुधो ॿुधो, ओ अम्मा तूं बि ॿुध छोरीअ जो हाथ। ओ चओ था त मां छितो थियो आहियां। अम्मा तोखे मां छा चयो, तूं हिननि ॾे कनू ई न ॾे। हा मां तूं हेॾा तवजो ई न ॾे, हरू घर में फसाद थी पवंदो। अम्मा तूं ऐं बाबा परेशान न थियो, आराम सां वञी पंहिंजा कम कयो। मां इन्हनि खे ॿुधाई नथी, मां त आराम सां वेही गाना ॿुधंदसि। जेकर इहो तमाशो कयो थी न, मोबाइल भञी छॾींदोसि। हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए, तोखे त रुगो मोबाइल भञण जो बहानो घुर्जे। अरे बाबा तूं घर जो कमु आहे, वञी ख़ामोशी सां पंहिंजे कमरे में वेही रहो। केॾो ग़लति करे वेठुसि, हाणे वञा त काॾे वञा? घर वेंदुसि त उते हिन वक़्तु बेताल मतल हूंदो। जे एतबार तेजो रबन ऐं राणो कुते जीअं नासूं हणंदा ॻोल्हे अची हिते पहुचंदा। जे उन्हनि खे हथ अची वियुसि त निभागा पादरनि सां नूर विञाए छॾींदा। मालिक तूं निभागनि खां बचाइजांइ, मुर्शिद जी मिठाई बासियां त खैरनि सां जान छुटे, बाक़ी कमु ग़लति करे वेठो आहियां। जे निभागनि खे हथ अची वियुसि त सॼे ॻोठ में बुछड़ो कंदा। तो भाई इन छोरी खे तूं ई समझाइसि, जिद तां लहे ई नथी। ॿुध भाई, जे छोकर जिद तां नथी लहे त तूं ई खणी जिद तां लह,
वठी ॾीस मोबाइल। इन में इज्जत नाहे। खणी ही छोरी भले किसा न ॻाल्हाए, पोइ बि ॻोठ वारा तरह तरह जूं ॻाल्हियूं कंदा। मीरा लाइ त कोई बि ॻाल्हियूं कोन थो करे, मुंहिंजे लाइ पोइ छो कंदा? हाय हाय, तोखे ख़बर नाहे ऐं सॼे ॻोठ में इहा छोरी बदनाम आहे। को बेड़ो वात नाहे जो हुनजे लाइ तरह तरह जूं ॻाल्हियूं न करे। मीरा जी भाॼाई लाली को सिवा उनजी गिला कोई बि न कंदो आहे। तूं इहा ॻाल्हि न कर अम्मा। अरे हाणे घणो न कर, भले पंहिंजो मथो फाड़े छॾ, पर न तोखे मोबाइल तां कान वठी ॾींदुसि। बाबा तूं ई अम्मा खे सम्झाए। सॼियूं छोकिरियूं मोबाइल खयूं थी वतन, मां खई त कहिड़ी क़यामत अची पई। न सभु कोन थियूं खणनि, कंहिंखे मोबाइल आहे, ख़ाली ने मीरा खे आहे। इहा ने भागी छोरी अची बताल थी आहे जो सॼो ॾींहुं मोबाइल अहिड़ो कन ते अथसि, खयो मथे थी रुलंदी। अम्मा जेकॾहिं तव्हां मूंखे मोबाइल न वठी ॾिनी त मां पाण खे मारे छॾींदसि। अम्मा तूं पाण खे न मार। अचे भाणे अब्बास त चवांसि थो शहर मां तुंहिंजे लाइ मोबाइल आणींदो। सची बाबा? हा सच पुट। बस कर, छोरी जो हथ सां खानो ख़राब तूं थो करीस। भाई अल्लाह इज्जत रखे, बाक़ी मोबाइल हलाइण सां को बि ख़राब कोन थींदो आहे। छोरी मीरा खे तो हाणे ॾिठो आहे? मां इन मीरा खे नंढपण खां ॾिसंदो थो अचां। इहा नंढे हूंदे खां ई शरारती हुई। मोबाइल त इन हाणे खयो आहे, बाक़ी नंढे लाइ मां इनखे पाण अखियुनि सां ॾिसंदो हुअमि। जेको बि घिटीअ मां लंघंदो हो, मिटीअ जो बुक भरे हुनखे हणंदी हुई। बाबा तूं अम्मा खे छॾ, अदा अचे त हुनखे शहर मोकिल, मुंहिंजे लाइ टच मोबाइल वठी अचे। जेकॾहिं तूं अम्मा जूं ॻाल्हियूं ॿुधंदो रहंदे न त तूं फिरी वेंदे। कोन थो फिरां मुंहिंजी मिठी धीअ, रुगो अचण ॾे भाणे खे त शहर मां मोबाइल आणींदो तुंहिंजे लाइ। हाणे इहा शिकिल चङी कर। ॻाल्हि ॿुध, सुभाणे जेकॾहिं ॻोठ में का गिला थी थिए न, मूंखे न चइजांइ। इन ॻाल्हि जो ज़िम्मेवार तूं पाण हूंदे। हा भली वठी ॾीस। यार आला खान ॻाल्हि आहे सिधी। कंहिंजो पाणी लोड़ण या कंहिंजो पाणी चोरी करण या वरी कंहिंजो फसुल ॿोड़ण, इहो कमु आहे शैतान जो। असां अहिड़ा कम न आहियूं कंदा। असां कमु कंदा आहियूं सिधी रांदि सोटे जी, बेड़ी बुॾे खोटे जी जाई क़ुरान अल्लाह सो अदा लार। असांखे अदा कहिड़ो लाचार आहे जो तुंहिंजा फसुल तूं लोड़ींदा। हा हूअं बि हिन जे फसुल सां कहिड़ो असांजी बाहि वरी थुली थींदी। मूंखे तव्हां ॿिन्ही जे मथां शक न, पूरी पक आहे। ऐं पक सां चवां थो त तव्हां ॿई एड़ी किरियल हरकत ऐं छछोराइप कॾहिं बि नथा करे सघो। मां रुगो इहो सोचां पियो त इहो शैतान कहिड़ो पैदा थियो आहे जंहिं अहिड़ी शैतानगिरी कई आहे। ओए हालार खान, शैतान जो नालो वरितई न त शैतान हाज़िर। कुत्ते जी उमिरि थो ईअं कोन मरंदव। रबन सम्झां थो त तव्हां ऐं ही पाण में खोरा थियल आहियो। ओ हालार, असां पाण में ईअं खोरा थियल आहियूं जीअं कुत्तो रिछ खे न सहे, रिछ कुत्ते खे न सहे। सम्झ त असां रिछ ई कुत्तो। वाह वाह त ॻाल्हि कई कमाल। वाह ठाही ठाही वरी भली उहा ॿुध। हा अते हालार खे इहो त सम्झा न त असां ॿिन्ही मां, असां ॿिन्ही धुरनि मां रिछ केरा त कुत्तो केरा। इहो खोड़ पाण हाणे। हा ॿुधा भला। इहो मां सम्झी वियो आहियां त तव्हां मां कुत्तो केरा त रिछ केरा। तव्हां मूंखे रुगो सिर्फ़ एतिरो ॿुधायो, राति जो पाणीअ वारो कंहिंजो हो? इहा ख़बर तेरा बंदो कीअं हूंदी न। हा हा, पर इहा ख़बर तोखे जेको आहे त ख़ुदनि खां पवंदी। छो जो पहिरियां चए पियो त पाणी उठे वारा वांदा, पोइ चई त कालू वांदो, राति जो पोइ कंहिंजो वारो, इहा मूंखे ख़बर न आहे। ओदा हू बि ॻाल्हि ॿुधाईंदी न, जमाल बि चए पियो पाणी जमाल बि वांदो न। यार इहा हाणे असांखे त ख़बर न आहे पोइ केरु पियो वहे। असां त राति सवेर पंहिंजे पाण नंबर ते पाणी ॾेई करे वञी सुम्ही रहियासीं। हाणे पोयां पोइ छा थियो इहा ख़बर असांखे न आहे। ॻाल्हि त ॿुधो, तव्हांखे ख़बर न आहे या मूंखे ॿुधाइण नथा चाहियो? वाह हलार वाह, असां वरी कंहिंखां डिॼूं था जो ॻाल्हि लिकाईंदासीं। ओ हालार कान, असां पंहिंजी इज़त पाण हथ में कयूं था वठूं, ॿिए कंहिंजी इज़त लाइण में देर ई न कंदा। असां जो कंहिंखां डिॼंदासीं जाई क़ुरान। बेफ़िक्र रह हलार खान, ज़रूर ज़रूर असां जांच कंदासीं। जेकॾहिं न असांखे ख़बर पइजी वई त सम्झ त तोखे ख़बर पई।
सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।